बॉलीवुड जी मक़बूल अदाकारा रवीना टंडन सुलझणी लगंदी आहे, पर मथस इल्ज़ाम लगायो वियो त हिन नशे में गाड़ी हलाई ऐं अहिड़े ई मामले ते झेड़ो थियो जेको थाणे ताईं पहुची वियो। हाणे पुलिस जो बि मौक़िफ़ साम्हूं आयो आहे। इहे ख़बरूं हुयूं त रवीना ते माण्हुनि हमलो करण जी कोशिश कई ऐं रवीना चई रही हुई त मूंखे न मारियो। अहिड़ियूं सीसीटीवी वीडियोज़ वायरल थियण खां पोइ हक़ीक़त साम्हूं आई आहे। पुलिस जो चवणु आहे त सीसीटीवी वीडियो ॾिसण खां पोइ ख़बर पई त हिन वाक़िए में केर बि ज़ख़्मी नाहे थियो। अदाकारा जी कार कंहिंखे टकर न आयो ऐं न ई रवीना टंडन नशे में हुई। मुंबई पुलिस जो चवणु हो त अदाकारा जो ड्राइवर गाॾीअ खे रोड खां सोसाइटीअ ॾांहुं वठी वञी रहियो हो। जॾहिं हिन गाॾी रिवर्स करण जी कोशिश कई त ॿी गाॾीअ में मौजूद माण्हुनि ड्राइवर खे रोकियो ऐं चयो त गाॾी रिवर्स करण खां अॻु पोइ ते ॾिस, जंहिंखां पोइ ॿिन्ही धुरनि में तकरार थियो। झेड़ो वधी वियो त रवीना ड्राइवर खे हुजूम खां बचाइण लॻी। इन ते झेड़ींदड़ धुरनि भड़को खाधो ऐं ॻाल्हि पुलिस ताईं पहुती। अदाकारा ऐं मुख़ालिफ़ धुर हिक ॿिए ख़िलाफ़ शिकायतूं दाख़िल करायूं, पर पोइ ॿिन्ही पंहिंजूं शिकायतूं वापसि वठी छॾियूं। गुज़िरियल ॾींहुं इहे ख़बरूं हुयूं त रवीना टंडन ऐं संदसि ड्राइवर नशे में गाॾी हलाए रहिया हुआ। अदाकारा जे ड्राइवर तेज़ीअ सां गाॾी रिवर्स करण जी कोशिश कई त हादसे खां ज़रे घटि बची विया, जंहिंखां पोइ झेड़ो थी पियो ऐं ड्राइवर औरतुनि ते तशदुद कयो ऐं हिरासा करण जी कोशिश कई। तंहिंखां पोइ रवीना टंडन खे तनक़ीद जो निशानो बणायो वियो, पर हाणे मामले खे पुलिस जी रिपोर्ट ख़तमु करे छॾियो आहे ऐं धुरनि बि शिकायतूं वापसि वठी छॾियूं आहिनि।